रेस तव्हांजा मुंहिंजे मथां वॾा थोरा तव्हां मूंखे पनाह ॾिनी। रेस चाकर खान जहिड़े ज़ालिम खां तव्हां मूंखे बचायो। मां तव्हांजो हिकिड़ो बि थोरो लाहे नथो सघां। हाणे हिन बंदे लाइ हुकुम कर, जे तूं न मूंखे चवंदे मौत जे मुंहं में हलियो वञ त मां हलियो वेंदुसि, पोइ हिते कंथ कोन कढाईंदुसि। तुझी महिरबानी जो तोखे वक़्त में यादि कई। बाक़ी चाकर खान सां मूं हथ मिलायो आहे। असां ॿिन्ही जो ठाह थी वियो। छा ठाह थी वियो? जाबर बाबो साईं ऐं चाकर खान पाण में ठही विया आहिनि। सभु दुश्मनियूं ख़त्म थी वियूं आहिनि। फिलहाल मूंखे कंहिं बि मदद जी ज़रूरत कोन्हे का। मूंखे कमु आहे थोरो, मां होॾां थी अचां। कमदार जी बाबा लबोतार चाबर जी चङी तरह सां ख़िदमत चाकरी कजांइ, ठीकु आहे? जाबर खान छा खाईंदी? कुकुड़ कूं, छेलो कूं, तितर कूं या पाड़े गोश्त के दारो दी? कमदार कुकड़ छेलनि खे छॾ, तूं मूंखे रुगो इहो ॿुधा, रेस अकबर खान ऐं चाकर खान में जे ठाह थी वियो आहे त पोइ रेस अकबर खान जे मथां हमिलो कंहिं कयो? ख़बर पई या न? उन जी ॻोल्हा में आहियूं। सॼो ॻोठ राज भाग त चए पियो त हमले करण वारो त रेस चाकर खान हो। तव्हां अलाए कंहिंजी पिया ॻोल्हा कयो? बाबा जी जे ॻोल्हा कयूं पिया था न, तमामु जल्द तव्हांखे उन जी ख़बर पइजी वेंदी। पोइ ॾिसजांइ साईं, जे इहो दुश्मन लभी थो वञे त कमदार अंब ॾींदो उनखे अहिड़ा ॾंब रोंजूं ताऊं तुंहिंजे घर में ॿुजण में ईंदियूं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।